सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण। सिजावल में पॉपुलेशन मुलाज़मन औरतुनि पारां क्लार्क जी मुबैना करप्शन ऐं खाते खे बदनाम करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। फौरी तौर ते हटाइण जो मुतालबो। सिजावल में डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट जे लेडी इंचार्ज ऐं यूनियन सदर सलमा मेमण, जनरल सेक्रेटरी रज़िया सुमरो, आशा शाज़िया सुमरो ऐं ॿियनि डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिस सिजावल अॻियां एहतजाज कंदे चयो त पॉपुलेशन खाते जे नाअहल ऐं करप्ट क्लार्क तालिब उनड़ जेको हर मुलाज़िम खां नाजाइज़ कमनि जा बि नाजाइज़ पैसा वठी ॿिन्हिनि हथनि सां करप्शन करे रहियो आहे। जेको ग़रीब मुलाज़िम पैसा नथो ॾिए उन जो सर्विस बुक ऐं फाइल गुम करियो छॾे। हिननि चयो त ग़रीब मिस्किन माण्हुनि खे सरकारी नौकरी वठी ॾियण जे कूड़नि आसरनि ज़रिए लखे रुपया वसूल कंदे उन्हनि सां फ्रॉड करे रहियो आहे। इहे ग़रीब मिस्किन माण्हू ऑफिस जा चकर काटे तंग थी असांखे शिकायतूं कयूं आहिनि। हिननि वधीक चयो त तालिब उनड़ जे अहिड़नि फ्रॉडनि जे करे ऑफिसरनि तोड़े पॉपुलेशन खाते जो नालो बदनाम थी रहियो आहे। हिननि पॉपुलेशन डिपार्टमेंट ऐं निगरान हुकूमत खे अपील कंदे चयो त अहिड़े राशि क्लार्क तालिब उनड़ खे फौरी तौर ते हटायो वञे।